सिंध के मुख्तलिफ़ इलाक़नि में तेज़ हवाउन ऐं गजगोड़ से बरसात जो सिलसिलो जारी है। सिंध में किथे तेज़ तो किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी है, जैखां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। जी नाज़रीन, अवांखे आगाही ॾेई रहिया आहियूं। हैदराबाद सिटी, लतीफ़ाबाद, कासमाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात थी आहे। हेठाहिनि वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया, बिजली ग़ाइब थी वई आहे। ठठो, झंपीर, चलिया ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां बरसात थी आहे। घरनि जूं छितियूं उॾामी वियूं। नूरियाबाद समेत कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां तेज़ बरसात थी। टंडो रहीम ख़ान, शेख भिरकियो, दड़ो, कड़ियो घवर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात थी आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात थी आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में आवाज़ न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान अली बुगियो असां सां लाइन ते मौजूद है। जी इरफान, इन हवाले से अपडेट कजो। हैदराबाद में छा सूरत-हाल है? सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां गॾु गजगोड़ सां बरसात थी रही है। जी बिल्कुल, अॼु सॼो ॾींहुं हैदराबाद शहर में जुड़ाली मौसम हुई, पर 3 बजे खां पोइ तेज़ आंधी शुरू थी वई ऐं थोड़ी देर खां पोइ बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो। सॼे शहर में गजगोड़ सां बरसात पई। केतिरी देर ताईं इहो सिलसिलो जारी रहियो, जंहिंजे करे जेके शहर जा हेठाई वारा इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। तव्हांखे ॿुधायूं त हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गाजी खातो, हीराबाद, टावर मार्केट, गिलास मार्केट खुले थी, जॾहिं त लतीफ़ाबाद जे समूरे नंबर ऐं कासमाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़ोरदार बरसात पई आहे, जंहिंजे करे हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि ऐं बरसात शुरू थियणु शर्ती हेस्को तरफ़ां बिजली ग़ाइब थी वई आहे। हेस्को जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ जेके फीडर्स आहिनि उहे ट्रिप थी विया आहिनि, जंहिंजे करे हैदराबाद शहर में हिन वक़्तु बिजली ग़ाइब आहे। जी ठीक है इरफान, अवां जी वॾी महिरबानी। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात थी आहे। सिंध में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। गडाब, सुपर हाईवे, काठोड़ ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ हवा सां बरसात जारी आहे। हैदराबाद सिटी, लतीफ़ाबाद, कासमाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात थी आहे। हेठाहिनि वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। बिजली ग़ाइब थी वई आहे। एक बार ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर है, सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात जो सिलसिलो जारी है। सिंध में किथे तेज़ तो किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी है, जैखां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो है।